तुझे पोतीअ ख़ातिर भेण विसारे छॾींदुसि, ईअं सम्झंदुसि तक़दीर जी क़ज़ा हुई। रेस इहे अव्हां जूं भलायूं आहिनि। हाणे जेकॾहिं तूं पंहिंजे माइटनि ॾांहुं वञणु चाहीं थी त वञी सघीं थी। हाशिम ख़ान तोखे न झलींदो, पर मां तोखे इहा सलाह ॾींदुसि त तूं न वञ। तुंहिंजे ज़िंदगीअ में अॻियां ओथर बि आहिनि ऐं खेवणियूं। मां हिकिड़ो अर्ज़ु कंदसि, जेसी ताईं मुंहिंजे वर खे मुंहिंजी यादि नथी अचे, मां अव्हां जी छांव, अव्हां जी पनाह में ते रहण थी चाहियां। जेकॾहिं तुंहिंजे मुड़ुस खे तुंहिंजी यादि न अचे त पोइ मां छा कयां? तूं पंहिंजे ज़िंदगीअ जो फ़ैसिलो पाण करे सघीं थी। छा थी सोची सदोरी? तुंहिंजी हयाती जी काइनात कारी थी चुकी आहे। हाणे तूं सॼी हयाती दर्द सां नींहं जोड़े छॾ। तूं कारी राहत आहीं। तुंहिंजे पेट में पलजंदड़ साह खे ही नगरी ऐं ही नगरीअ वारा गुनाह जो नालो ॾींदा। मां कंहिं ॾांहुं हथ खणां? आसमान ॾांहुं या धरतीअ जी मिटी खणी पंहिंजी छतनि में विझां? ही कहिड़ी बेवसी आहे? या मुंहिंजी ग़लती आहे जो मां बगल शीशो आहियां जेको मुंहिंजे जिस्म खे चीरे रहियो आहे? या दुनिया में मां ई अकेली आहियां जंहिंखे एॾा सूर मिली रहिया आहिनि? या ख़ुदा, मां तोखे रोज़ सॾियां थी, मुंहिंजी मदद कर। मां छा कयां? सुल्तान, छा तो ॾिसी? बिरिया, आउं कुदरत जे फैसलनि ते राज़ी आहियां, छो त जेको ख़ालिक़ काइनात कंदो आहे न, उन में का उनजी रज़ा हूंदी आहे। सुल्तान, मुंहिंजे नसीब में बशू सां शादी लिखल हुई, सो थी वई। तूं हिन लाइ फिक्रमंद न थी। कुदरत जे फैसलनि ते इंसान खे रंज या सोचण न घुर्जे, छो त उहे लोहे कलम ते लिखियल हूंदा आहिनि। हिते मुंहिंजे सोणे लतीफ़ सरदार फरमायो आहे, लिखियो मंझ निराड़ कलम क्याड़ी न वई। मां सोचियो त मां बशू सां शादी कयां, मुंहिंजी शादी खां पोइ हू नशा छॾे वेंदो। जॾहिं न इंसान जी गैरत मरी वेंदी आहे त उन इंसान खे पंहिंजे नंग ते, पंहिंजी इज़त ते बि गैरत न आहे ईंदी, ऐं इंसान उन ॾींहुं पंहिंजो पाण खे मारे छॾींदो आहे ऐं अहिड़े रस्ते ते वेंदो आहे जितां वापसि कॾहिं बि कोन ईंदो आहे। मां पंहिंजा दर्द कंहिंखे ॿुधायां? मां पंहिंजा सूर अंदर में लिकाए वेठी आहियां। बिरिया, आउं तुंहिंजे इन दर्द खां वाक़ुफ़ आहियां जेकी तुंहिंजी ज़िंदगीअ में थी गुज़रिया आहिनि। मां इहे सभु ॾुख सूर पंहिंजे अंदर में सांडियो वेठो आहियां। इंसान कॾहिं कॾहिं क़िस्मत जे हथां एतिरो बेवस ऐं लाचार हूंदो आहे जो सभु कुझु ॼाणींदे बि कुझु न करे सघंदो। मां बि ईअं ई बेबस आहियां जे यतीम ॿार ते पीउ जी शफ़क़त नाहे हूंदी। यतीम त इंसान उन ॾींहुं थींदो आहे जॾहिं को गैर माण्हू उन जी इज़त ऐं नंग ते अखि रखंदो आहे
ऐं उन मेरी अखि जो तारो तॾहिं मरोड़बो आहे जॾहिं सभु फ़ैसिला ऐं उहो वक़्तु इंसान जे हथ में हुजे। दौलत जे नशे में, धुत नशे में जेके अमीर आहिनि उन्हनि जी इच्चे खां वठी उन्हनि खे ॿुधाइजे असीं ग़रीब ज़रूर आहियूं पर बेग़ैरत न आहियूं। तोसां जेके बि ज़ुल्म इंसाफ़ियूं थियूं आहिनि सभिनि माण्हुनि खां तुंहिंजा मां हक़ हिसाब ज़रूर वठंदुसि। मिया वसन रोटा पुसन भली घुमन राणा, भली घुमन राणा, भली घुमन राणा। अलिया दी मुरादी अलिया काॾे निकिरी पई गर्मीअ में? अता ख़ैर त आहे तोसां? हे घर छॾियो हिते मनहा में अची वेठो आई छो? अदी ॾिसी थी त गर्मी चोट जी लॻी पई आहे, माण्हूअ जो बीठे थो पियो साह निकिरे, इन करे मन अहिड़ो हणायो अथव। ऐं वॾी ॻाल्हि त ईंदे वेंदे खे नज़र में रखियो थो वठां। बराबरि अदा बराबरि, गर्मी जो त नालो ई न खणंदा, साह थी कढे। अल्लाह मुंहिंजी तौबा तौबा। यो भला ॾे ख़बर चार छा पियो ॻोठ में वहे वापरे? माण्हू पनीर था पिया पियनि या थाधल ते गुज़ारो अथनि? अदा तॻिया ही ॻोठ जा कहिड़ा हाल थो पुछी? अदा क़यामत आहे क़यामत, माण्हू माण्हू खे थो खाए। जेॾां ॾिस त इहे फॾा पचरियूं लॻियूं पयूं आहिनि, अमन त आहे ई कोन। मतलब ॻोठ में रुॻा चीकट लॻा पिया आहिनि, चीकट ची ची ची। हाय अदा हाय अदा, इहो भलो कमु थो कयो आहे। जेको मनहा ठहरायो अथई न, चौधारी हवा लॻे पई आहे, शुक्र ते अची वेठो आहीं। न त जेका गर्मी आहे न अदा, हिन साल जेका गर्मी पई आहे, तूं बचे न हिन साल त सम्झ न हुजाए। हूअ कहिड़ो असली असांजा वॾा एयर कंडीशनरनि में वेहंदा, ये वीचारा मनहा में गुज़ारे गुज़ारे पूरा थी विया। पर ॿुधो, अरे हाणे तूं बि ईअं थी चव त दुआ कर या मूंखे ॿिनि छोरनि जी शादी कराइणी आहे। अदा मालिक ख़ुशि कंदे, मालिक ख़ुशि कंदे, अलाह कंदो पुटनि जी शादी। तूं ॾिस न, आऊं त चवां थी तूं पंहिंजी बि शादी कराए न दा। त पोइ कर काताड़ रखो का नज़र में। तूं जो हितां ताड़ियो वेठो आई, ईंदे वेंदे खे वेठो ॾिसी। हेलो सुल्तान, कीअं आहीं? तव्हां रुकिजी वियो साईं, ॿुधायो मूंखे कीअं यादि कयो? उहा कहिड़ी घड़ी आहे जंहिं महिल मां तोखे यादि न कंदी आहियां? तुंहिंजी ताक़त मुंहिंजे मन में हूंदी आहे। कंहिं गुंगी ज़बान खे ॻाल्हाइण ते मजबूर छो था कयो? आउं त रस्ते ते किरियल अछो कागर आहियां। ईअं न चओ सुल्तान पाण खे। थी सघे थो त तूं कंहिंजी गिचीअ जो गह हुजी, ऐं ॿियो त सुल्तान मुंहिंजी मंज़िल जो तोड़ बि तूं ई आहीं। इहा तव्हांजी नज़र आहे, पर हक़ीक़त इहा न आहे। थी सघे थो तव्हां ख्वाब कयो, ख्वाब साबिया कोन थींदा। मां खुलियल अखियुनि सां तोखे ॾिठो आहे सुल्तान, ऐं दिलि जी नज़रुनि सां। पर चवंदा आहिनि त दिलि जूं अखियूं कॾहिं कॾहिं दोध बि करे ॾींदियूं। आउं ॼाणा थो तव्हांखे मोहबत थी वई आहे साईं, हिकु मिंथ कयां? चओ सुल्तान, पर मिंथ न, हुजत करे चओ। जेकॾहिं इहो प्यारु तव्हां सितारनि सां कयो त उहो अञा वधीक सुहिणो लॻंदो, छो त उन्हनि सितारनि में रोशनियुनि जा किरणा हूंदा। ईअं न चओ सुल्तान, मुंहिंजी रोशनी बि तूं ई आहीं ऐं मुंहिंजी सांझ बि तूं ई आहीं। मूंखे पाण सां न तोरे, मां कखावनि घरनि में रहंदो आहियां। राति जो वॾा साह खणी पोइ सुम्हंदो आहियां। जॾहिं सूरज शाखूं कढंदो आहे न, तॾहिं मां अखियूं खोलींदो आहियां ऐं अखियूं खोले पंहिंजे ग़रीबाणे घर जे अङण खे ॾिसंदो आहियां। मुंहिंजे नीअ जो इहो मान न कर सुल्तान, जो कंहिंजा अरमान दफ़न थी वञनि। पर मुंहिंजी हयाती जा अरमान अणपूरा थियल आहिनि।
परुखान दे तो खबर है यार अजुकल भला तुआरो यारड़ो यो सुल्तू केंजे रुडन साए छड जो सुल्तान के मां पुठी सा बदियूं तो ताजा वनी पाण गोली से ची भटन दी ने इकड़ी ची भटनी मां चिकट कड़ी दे तो सा ने सुल्तू के चई छड जेके बाकी जिंदगी यानी हतस ना बस इतनी में रहे सुल्तान में परुआ जो साहवा जब सुल्तान में हथ धो दे तो हथ हिस्सन में वठल होदुई करायूं अलग आंगुरियूं अलग ये भी थी सके थो मां उन जी मुट्ठी मणके खां वठे छड्या वो इहो कोन ॾिसंदुसि त उन जाइ ते मुंहिंजो मामो आ या को ॿियो इन्हे टाटर खे चई छॾ इहा ॻाल्हि कन में विझी छॾीसि सिर्फ़ ऐं सिर्फ़ 2 ॾींहनि में खटोले ते जनाज़ो खजंदुसि छो त मां उनखे चीपट निकिरी ॾींदुसि चीकट निकिरी ईंदसि हुनजो जनाज़ो ची 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 कंदो वेंदो जंहिं सुल्तान जे जिस्म मां रत जो हिकिड़ो फुड़ो बि किरियो न खुदा जो कसम उन ॾींहुं दरिया गाढ़ो हूंदुई जेकॾहिं हीअं न कयां त मां साले जो पुट ई न आहियां पर हू चई छॾियो दरिया खान समझ लोह ते लीक अची वई अरे हाणे वधीक न ॻाल्हाए घणो ॻाल्हाए वधीक ॻाल्हाए न वाहन जा 7 टुकर करे जे हवा में चले छॾींदोसां मुंहिंजो रुख पाउडर न कर परुअ खे हथ जोड़ण ते मजबूर न कर हथ जोड़ण ते मजबूर जेकॾहिं मांबू न हुजे न तगिया खान तखिन जॻह ऊंधा हॾे छॾिया हा न करे अहिड़ियूं ॻाल्हियूं त किथे हीअं फाटी न ॾेई छॾिया 2 ॾींहनि जे अंदरि सिर्फ़ 2 ॾींहनि जे अंदरि हिन छोरे जो जनाज़ो जेकॾहिं कांधियुनि जे कुल्हे ते न ॾिठो ई न त मुंहिंजो नालो तगियो कोन्हे आई ॻाल्हि सम्झ में सुल्तान खां अॻु तूं चोर हा तूं चोर मुंहिंजे सीने सां टकराइबो ऐं जॾहिं टकराइबो त तुंहिंजे कमज़ोर जिस्म खे केतिरो दर्द महसूस थींदो इहो कॾहिं सोचियो अथई हाँ जी 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 छराची भट तो हिकड़ी भट वा चिकट कढी छॾी तो सा चिकट अॼु बि जेकॾहिं सालार गैरत न कई त पोइ कॾहिं कोन कंदो सालार खे गैरत ईंदी छो त मां हुनखे आगाह करे छॾियो आहे महरू अॼु तूं उफट मरंदीअ किनी कारी थी मरंदीअ न कफन न तॾो न दुआ तोखे असां दॿा लट करे ईंदासीं ऐं सुल्तान जो लाश झंग जा जानवर ऐं पखी खाईंदा महरू इन लाइ व इन लहराजून छुट्टी जान छोरीअ मां वॾी आई वॾेरे लाइक़ जी वारिस थियण मोती कुकड़ जे ॾींहुं बांग ॾिनी सम्झ उन जो मौत जो टाइम अची वियो ख़ैर त आहे भाॼाई तव्हांजी तबियत ठीकु आहे न हा मूंखे छा थींदो मां त बिल्कुलु ठीकु आहियां पोइ हीअं पंहिंजे मूं खिलो छो पिया कल्ह सालार लतीफ़ो ॿुधायो सो मूंखे अॼु सम्झ में आयो तॾहिं पई खिलां अच्छा चङो तूं वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि थी ठाहे ॾियां ठीकु आहे
तव्हां हिते? अखियुनि जे माणकनि ॿुधायो त तूं बीठो आहीं ऐं पेरनि मजबूर कयो त हली आयसि। पर हिते त सावण जूं लुकूं आहिनि, झोला साड़े विझंदा तव्हांखे। मोहबत जी बाहि खां वधीक कहिड़ी बाहि हूंदी आहे सुल्तान? तूं मुंहिंजे लाइ सिंधुअ जो उहो माॻ आहे जंहिं ते तारीख़ूं लिखबियूं आहिनि। तव्हां वैराग में हलिया विया, ख़ुदारा तव्हां ईअं न कयो। मां ओॾकी भितियुनि जे पाछनि में पलियो आहियां ऐं तव्हां माड़ियुनि जी कुंगरनि हेठि सत्र हेठि रहण वारा आहियो। न ॾे मूंखे तूं इहे ग़रीबी अमीरीअ जा मुहावरा। मां तुंहिंजी आशिक़ आहियां। मुंहिंजी हैसियत तव्हांजे धनारनि जेतिरी बि न। कीअं मां तव्हांजी ॿाहुनि में हथु विझी तव्हांखे पाण ॾांहुं छिकिया, किथे ज़माने जी अंधारी न अची वञे ऐं इहो ख़ौफ़ बि मां तुंहिंजो दूर थी कयां। हेॾे ॾिस त सही न। छा ॾिठई सुल्तान? छा हुयो? काज नदीअ जे किनारे ते सरयां जी फुलार में तोखे मूं पाण ॾांहुं डोड़ंदे ॾिठो, जीअं का सखीरी पंहिंजे पीउ खे सॾु कंदी हुजे। इनखे इश्क चइबो आहे। सम्झ में अची वई न? सच ॿुधाए, मूंसां निभाईंदी? हाय अल्लाह, इहो छा चई वे? निभाईंदी? ज़िंदगी जी अखियुनि बंदि थियण ताईं मां तोसां निभाईंदसि। कसम थी, मूंसां निभाईंदी? चइबो त मेहरू सुल्तान सां मिलण आई आहे। अॼु मेहरूअ जे हयातीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। चाचा मूंखे बचाए। सालार भाउ मूंखे मारे छॾींदो। हटी परे थी पड़ा न त मुफ्त में मारजी वेंदे। वैसे अल्लाह जे दर जो कसम, न्याणी खे न मार। मां चवां तो परे थी। खुदा जे वास्ते हिन न्याणी ते रहम कर। हिन न्याणीअ तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? परे थी, मुंहिंजे मथे ते खून सवार आहे। ये मासूम न कारी आहे। कारीअ जी सज़ा सिर्फ़ ऐं सिर्फ़ मौत आहे। रहम कर न्याणी ते। न्याणी कमज़ोर आहे। ॾिस रईस, ही खुदा जो दर अथई। हू रहीम आहे, तूं बि रहम कर। दुनिया जी का बि ताक़त हिनखे सुल्तान खे मूंखां नथी बचाए सघे। सालार मुंहिंजा भाउ, मूं ते रहम कर। ॾिस, मां खुदा जे दर ते आई आहियां। तोखे हिन जो कसम आहे, मूं ते रहम कर, मूंखे माफ़ कर। मां बेगुनाह आहियां, मूंखे माफ़ कर। न चओ पाण खे बेगुनाह। धारे मर्द सां मुलाक़ात करण ना है असांजे गैरत में, ना है। सालार मां खुंभ जो वो अच्छो कपड़ो आया जंहिं ते तूं दाग लगाइण थो चाहीं। मूं त फ़क़त पंहिंजे एहसासनि जी तर्जुमानी कई आहे। इहे एहसास मुंहिंजी सच्ची मोहबत आहिनि। वैसे औरत खे दुनिया में जीअण जो हक़ ॾिनो वियो आहे, वो छो था रतवा आयो? ये ना है त लागर्ज़ीअ जे उठ ते चढ़ी औरत शर्म ऐं हया जी पोती फाड़े छॾे। हिन वक़्तु हीअ अल्लाह जे दर ते आहे, तॾहिं बची वई आहे।
पर हिन जो अंजाम मौत आहे। मौत, सिर्फ़ ऐं सिर्फ़ मौत। मरंदी, ज़रूर मरंदी। हीअ बि मरंदी त सुल्तान बि मरंदो। मां इहो कसम खणी छॾियो आहे। सुल्तान चाचा, चाचा सुल्तान, चाचा। या अल्लाह, मुझे सुल्तान जी तोखे पार था इन न्याणी जी। सुल्तान तो मुझे इज्जत जे लोईअ जूं लीड़ियूं लीड़ियूं कयूं आहिनि। वो मोहब्बत कई आहे, मोहब्बत नेहरू सां मां सची मोहब्बत कई आहे, जंहिंखे पाक मोहब्बत चयो। बंदि रख पंहिंजी ज़बान खे। कंहिंजी इज्जत में गंदियूं नज़रियूं विझी चए तो पाक मोहब्बत आहे। इहा तुंहिंजी गंदी सोच आहे सालार। रब्त सां ॿुॾल ज़ुबान खे इश्क जे रुमाल सां उगण जी कोशिश न कर। ज़िंदगी, इंसानियत, मोहब्बत मां जनम वठी। असांजी इज्जत में अखियूं विझी मोहब्बत जा सबक थो पढ़े। महिरू जेकॾहिं मस्जिद में पनाह न वठे हा, खिड़कियुनि में लाश रुले सां लाश। हिक बेगुनाह भेण खे मारे तूं ॻोठ में कंधु खणी घुमी सघीं? मां कसम खणी थो चवां त महिरू पंहिंजी पोतीअ खे कॾहिं बि दाग़ न लॻायो। हा, मोहब्बत कई आहे ऐं उहा मोहब्बत असां मरण घड़ी ताईं क़ाइमु रखंदासीं। इहो असां वाइदो कयो आहे। बदतमीज़ बंदि कर या पंहिंजी ज़बान। अॼु पंहिंजे मौत जो मंज़र ॾिस। कीअं थो मौत अचे तो ॾे मौत। महिरू, सुल्तान, सुल्तान। हेलो सुल्तान। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।